नाज़िन पूरे मुल्क जियां पनो आकिल में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ आज़ादारी जो सिलसिलो जारी है। उन सिलसिले में शहजादे कासिम की याद में इमाम बारगाह कसर फातिमा का मातमी जुलूस बरामद किया वियो। उन्हीं हवाले से रिपोर्ट करवाही अयाज शेख। मुल्क के ॿियनि शहरनि जियां पनो आकिल में भी हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जान निसार साथियुनि जी लाज़वाल कुर्बानी के भेटा पेश करण लाइ आज़ादारी जो सिलसिलो जारी है। इन सिलसिले में इमाम बारगाह कसरे फातिमा खां शहजादा कासिम की याद में ताज़ियन ऐं झूलन सां अज़ीम शान मातमी जुलूस बरामद किया वियो, जेको शहर के रिवायती रस्तनि खां थींदो इमाम बारगाह बाबुल हवाइज पहुतो। मातमी जुलूस दौरान सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया। मुख़्तलिफ़ चौकनि ते CCTV कैमराऊं नस्ब कयूं वयूं। शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि के सील करे 300 खां वधीक पुलिस अहलकार ऐं रेंजर्स के जवाननि खे मुक़ररु कयो वियो। जुलूस में ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी चेकिंग लाइ जहानिया स्काउट्स ऐं अस्करिया स्काउट्स पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। उन वक़्तु जुलूस में मौजूद अज़ादारनि ऐं इंतज़ामिया जे अमलदारनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जो हे मातमी जुलूस जेको सालनि खां निकिरंदो अथव जे कसरे फातिमा इमाम बारगाह खां ऐं रूट सां सफ़र कंदे इमाम बारगाह जहानिया ताईं अची करे पहुचंदो, वरी हितां बैक थींदो। अॼु जे जुलूस जी जेका निस्बत आहे उहा निस्बत हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जे वॾे फ़र्ज़ंद शहज़ादा कासिम अलैहिस्सलाम जी निस्बत सां उन जी शहादत सां आहे। ये दुख जी तकलीफ़ उहे माण्हू सम्झी सघनि सा जंहिं माण्हू खे जो एहसास हुजे बुख ऐं प्यास ऐं मज़लूमियत जो ऐं जेको हक़ जो तरफ़दार हुजे। हर साल जीअं हिन साल भी शबी बरामद थी आहे शहज़ादा कासिम जी, जंहिंमें असांजी स्काउट जान या जांगर स्काउट जा दोस्त तक़रीबन 100+ पंहिंजी हर साल जीअं ड्यूटी सां अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम बहितर आहिनि। सिक्योरिटी ज़बरदस्त आहे ऐं उन खां पोइ DC साहब भी राब्ते में आहे, समंदर साहब भी राब्ते में आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सही प्रोग्राम वॾो राब्तो असांजो हिते इहो आहे त असां शिया सुनी गॾु आहियूं। असां सां अहले सुन्नत बरेलवियुनि जो भी राब्तो आहे, असां सां देवबंदी जमात जो साईं ग़ुलाम अल्लाह साहब वारा मोहम्मद साले वारा। अल्हम्दुलिल्लाह पनो आकिल हिकिड़ो घर आहे, जीअं घर अॻे हलियो आहे इंशाअल्लाह हाणे भी ईअं ई हली वेंदो। असांजो पाण में ॾाढी मोहबत आहे, अॻिते भी आहे मोहबत क़ाइमु दाइमु। पनो आकिल जा जेतिरा भी मतलब इदारा आहिनि हिन 10 मुहर्रम के हवाले से 7 मुहर्रम के हवाले से सभिनी जो सहकार हिन इदारे मतलब इन मातमी जुलूसनि सां आहे ऐं बिल्कुलु हे असांजो फ़र्ज़ु आहे कि असां हर क़िस्म की सिक्योरिटी हर क़िस्म की सिहत वारे हिसाब सां मतलब जेका फायर ब्रिगेड या तमाम जेका ॿिया मतलब आहिनि मामलात उहो असां हिनखे ॾिसी रहिया आहियूं ऐं जेका भी किथे भी पाण क़ौमी कोताही असां ॾिसूं था उनखे पाण परे करे जी कोशिशि कयूं था। असांजी इंतज़ामिया पूरी कल्ह जेका बारिश थी हुई रिकॉर्ड बारिश थी हुई। अल्हम्दुलिल्लाह 24 कलाक खां पहिरियां असां मोहरमी जो रूट आहे जुलूस जो उहो क्लियर कराए छॾियो आहे। हाणे भी मूंसां गॾु मुंहिंजो स्टाफ ऐं म्यूनसिपल इंतज़ामिया एक्टिव लगी पई आहे। जिते भी असां सफ़ाई सम्झूं था उते असां करायूं था ऐं जुलूस के बिल्कुलु असां माना पुरजोश तरीक़े सां असां इंतज़ामिया बंदोबस्तु कयो आहे हिननि जो। सिक्योरिटी के हवाले से सब इंतजामात पूरा आहिनि। सिक्योरिटी के हवाले से जेके पुलिस डिपार्टमेंट है या रेंजर्स वारा आहिनि, असां रेवेन्यू वारा इन सां गॾु जेके ॿिया बि आहिनि उहे सभु हिन वक़्त हिते मौजूदु आहिनि ऐं हर तरफ़ सां सिक्योरिटी ॾिसी रहिया आहिनि। आख़िर में मातमी जुलूस कचहरी रोड भिटाई चौक शाही बाज़ार खां थींदो इमाम बारगाह जहानिया ते नहर कयो वेंदो। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़ पनो आकिल।